अम्मी तव्हां मूंखे सॾियो? हा चांडो की धीअ अच मुंहिंजे पासे में वेह, मूंखे कुझु तोसां ॻाल्हाइणो आहे। ज़रूर का ख़ास ॻाल्हि हूंदी अम्मी। अॼु तव्हांजे लहजे जी मिठास मां लॻे थो त का ख़ास ॻाल्हि आहे। मुंहिंजी चरी धीअ, मां जे लहजे में त हमेशा मिठास ही हूंदी आहे औलाद लाइ। ख़ैर तूं इन ॻाल्हि खे छॾ, इहा मोमल छो आई हुई तोॾे? तोखे ख़बर आहे त तुंहिंजो पीउ केॾो बिर थी वेठो आहे? अम्मी कई वरी गुज़री चुका आहिनि। बाबा साईं अञा ताईं इन वाक़े खे विसारण लाइ तयार न आहे। रुगो इन वाक़े खे गुज़रंदे वरह न थिया आहिनि, पर तुंहिंजे भाउ मल्हार खे घर छॾींदे बि वरह थी विया आहिनि मुंहिंजी धीअ। पुट जे इंतज़ार जो दुख छा हूंदो आहे ओ तूं मुंहिंजी अखियुनि में पढ़ी सघी थी मुंहिंजी धीअ। बाबा साईं हुन वक़्तु खान बहादुर जे फैसले जे ख़िलाफ़ बग़ावत छो न कई अम्मी? छो त मल्हार खे ॻोठ छॾायो? हाणे जॾहिं ख़बर पइजी वई आहे त इहा मासी फापोल जी साज़िश हुई, त बाबा साईं फ़ैसिलो उथलाए अदा मल्हार जे ॻोठ अचण ते पाबंदी छो न हटाई? हाणे पुराणे ॻरियल मुर्दनि खे खोटण मां कहिड़ो फ़ाइदो? बस तूं हाणे मूमल खे न्यापो कर त हू आइंदा असां वटि न अचे। अम्मी मूमल ॾाढी सुठी छोकिरी आहे। हू सालनि खां ॾुखायल ऐं परेशान आहे। मूंखे हुन ते ॾाढो रहम ईंदो आहे। इहो आउं नथी चवां, इहो तुंहिंजे बाबा साईं जो हुकुम आहे। ज़माने बि हुन सां नाइंसाफ़ी कई ऐं अदा बि, तव्हां बि, बाबा बि। कंहिंखे मोहब्बत जी एॾी वॾी सज़ा त न ॾिबी आहे अम्मी? वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।